अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स। अॼु असां पेरिस क्लास जो 11 सबक पढ़ंदासीं। सबक शुरू कयूं था। सबक 11 सुठियूं ॻाल्हियूं। माउ पुट अॼु ॾाढो ख़ुशि थो नज़र अची। अब्बास हा मां अॼु असांजे उस्ताद असांखे ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। माउ पुट भला मूंखे बि त ॿुधाए। अब्बास अम्मा उस्ताद ॿुधायो त खाधो सदाईं वक़्त ते खाइजे ऐं रोज़ानो खीर बि पीअणु घुरिजे। स्कूल वञण महिल घर वारनि खे अल्लाह वाही चवणु घुरिजे। वापसि अची घर वारनि खे सलाम करणु घुरिजे। माउ पीउ ऐं उस्ताद जो अदब कजे। वॾनि जी इज़त कजे। हिक ॿिए सां प्यार ऐं मुहबत सां हलिजे। वॾनि खे जवाबु ॾियण महिल अदब सां ॻाल्हाइजे। ॻाल्हाइण महिल तकिड़ो न ॻाल्हाइजे। ॿिए जी ॻाल्हि पूरी तरह ॿुधिजे। माउ शाबाश पुट इहे त तमामु सुठियूं ॻाल्हियूं आहिनि। फ्रेंड्स, अगरि तव्हांखे वीडियो पसंदि आई आहे त कमेंट कजो, लाइक कजो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कजो। इंशाअल्लाह असां हिननि जूं जेके एक्सरसाइज़ आहिनि उहे बि कंदासीं। पहिरियां हिननि जो रीडिंग स्किल करे वठंदासीं, पोइ हिननि जी असां मश्क शुरू कंदासीं।